मां आहियां हिकु पेपर क्लिप ऐं मां मैग्नेट सां अट्रैक्ट थींदो आहियां। हीअ आहे लोडस्टोन मैग्नेटाइट नाले मंज़िल जो हिकु टुकड़ो जेको कुदरती तौर ते मैग्नेटाइज़्ड थींदो आहे। हिन लाइ असां लोडस्टोन खे नेचुरल मैग्नेट चवंदा आहियूं। Natural magnets have no regular shape and size. छो त लोडस्टोन आम पत्थरनि वांगुरु हूंदो आहे त हिन जी का मख़सूस शिकिल या साइज़ न हूंदी आहे। नेचुरल मैग्नेट्स हैव लो अट्रैक्टिंग पावर। हिन जी मक़नातीसी क़ुवत बि घटि हूंदी आहे। पर हिननि मुख़्तलिफ़ शेप्स जी मैग्नेट्स खे ॾिसी रहिया आहियो। ही सभु आर्टिफिशियल यानी मैन मेड मैग्नेट्स आहिनि। Artificial magnets exist in different shapes such as cylindrical, rod, and horseshoe magnet shapes. मसनूई मैग्नेट आयरन, कोबाल्ट ऐं निकल जहिड़नि मेटल्स या उन जे मिक्सचर सां तयारु कयो वेंदो आहे। आर्टिफिशियल मैग्नेट्स हैव स्ट्रॉन्ग अट्रैक्टिंग पावर। कुदरती मैग्नेट जे मुक़ाबले में मसनूई मैग्नेट में वधीक मक़नातीसी क़ुवत मौजूदु हूंदी आहे। मसनूई मैग्नेट पंहिंजे स्ट्रॉन्ग अट्रैक्टिंग पावर जे करे केतिरनि ई अहम कमनि जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। Identify uses of artificial magnets in our daily lives.